हज ऐं उमरो महांगो करे छॾियऊं, फिलाण फिलाण अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं। सस्तो तव्हांखे पैकेज ॿुधायूं था, सस्तो पैकेज। मुंहिंजी ट्रेवल एजेंसी न आहे, पर सस्तो पैकेज तव्हांखे ॿुधायूं था ऐं नुस्ख़ो ॿुधायूं था कंहिंजो, मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं जंहिंखे हज ऐं उमरे करण जो सवाब जेकॾहिं ख़्वाहिशमंद आहे, हज ऐं उमरो नथो करे सघे, ग़रीब आहे, तो वो डेली हज ऐं उमरो जो सवाब हासिल करे सघंदो। डेली ही इंसान हाजी कंदो करे अॼु साल में न उमरो करण वारो आहे, केतिरो बि अमीर हुजे, महीने में हिकिड़ो दफ़ो वेंदो। पर ही अहिड़ो पैकेज आहे अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॿुधायल, जेकॾहिं असां में हिम्मत हुजे न, इहो डेली हज ऐं उमरे जो सवाब आहे, डेली। उहो नुस्ख़ो छा आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन सल्लल फज्र फी जमात, जेको शख्स फजर जी नमाज जमात सां पढ़े थो, जमात सां मस्जिद में अची करे, सुम्मा क़ाद यज़कुरुल्लाह ताला हत्ता ततलु शम्स, उन खां बाद में वेही करे अल्लाह जो ज़िक्र तो करे ऐसी ताईं जो सिज उभरे। फजर खां बाद में वेही करे अल्लाह जो ज़िक्र करे, सुबह शाम जा अज़कार पढ़े, कुरान मजीद जी तिलावत करे ऐसी ताईं जो सिज उभरे, वेही करे कचहरी न करे। सुम्मा सल्ला रकातैन, फरमायो उन खां बाद में, सिज उभरण खां बाद में जॾहिं मुकम्मल तुलू थी वञे, 2 रकात नमाज पढ़े थो। पहिरीं छा आहे? फजर जी नमाज जमात सां पढ़ी, उन खां बाद में सिज उभरण ताईं वेही करे अल्लाह जो ज़िक्र कई, कुरान मजीद जी तिलावत कई, उन खां बाद में 2 रकात नमाज पढ़ी। फरमायो कानत लहू कअज्र हज्जतिन व उमरतिन तामतिन तामतिन तामतिन, फरमायो उन शख्स जे लाइ हज जो भी सवाब आहे, उमरे जो भी सवाब आहे। ऐं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गारंटी ॾिनी त फरमायो मुकम्मल सवाब मिलंदो, मुकम्मल सवाब मिलंदो, मुकम्मल सवाब।